हरे राम हरे कृष्ण। गीता जे 7 अध्याय में असां पहुता आहियूं। भगवान चवनि था जंहिंजा पाप नाश थिया आहिनि उहे भगत मुंहिंजो भजन कंदा आहिनि। यानी जेके भजन न कंदा आहिनि पापनि जे करे असांखे भगवान जो नाम मिठो न लॻंदो आहे, भगवान जी भक्ति सुठी न लॻंदी आहे ऐं फालतू जा कम ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। छो जो अञा पाप बाक़ी। केर था चवनि? श्री कृष्ण। ध्यान ॾेई ॿुधो, जिन माण्हुनि जा पाप नाश थी विया आहिनि से मोह नफ़रत आदि विकारनि खां मुक्त थियल ऐं पके इरादे वारा रुगो मुंहिंजो ई भजन कंदा आहे। जिनके पाप नष्ट हो गए हैं, जो विकारों से मोह आदि से बचे हैं, जिनका निश्चय पक्का है, इरादा पक्का है, श्री कृष्ण भगवान कहते हैं वे मेरा ही भजन करते हैं, मेरा ही। हरे राम। तो इन जो यो भी अर्थ असां कढी था सघूं कि अगर असां पापन को बचूं, विकारन को बचूं तो भगवान जो भजन असां को सुठो थींदो। यानी या परहेज थी वही। बुराइन को जेतिरो बचंदासीं, संसार को जेतिरो हूंदो वैराग, ओतिरो श्री भगवान में हूंदो अनुराग। चओ हरे कृष्ण। भगवान था चवनि त जेके मुंहिंजी शरण अची बुढ़ापे ऐं मरण खां छुटण जो जतन कंदा आहिनि से ब्रह्म खे ऐं सॼे अध्यात्म खे ऐं संपूर्ण कर्मनि खे ॼाणंदा आहिनि। जेके माण्हू आदि अंत ऐं यज्ञ आदिक सभिनी में मूंखे ई ॼाणंदा आहिनि, यानी सब कुछ वासुदेव स्वरूप आहे, नी ॼाणंदा आहिनि से पुरुष अंत समय भी मूंखे ॼाणंदा आहिनि, यानी मूंखे प्राप्त थींदा आहिनि। चओ हरे राम। भगवान जी शरण वठनि, बुढ़ापे मरण खां छुटण जो जतन जेके कंदा आहिनि, ब्रह्म के पूरे अध्यात्म के सभिनी कर्मन के ॼाणंदा आहिनि। जेके माण्हू आदि अंत यज्ञ आदिक सभिनी में भगवान के ॼाणंदा आहिनि। पूजा जो मालिक भगवान, यज्ञ जो मालिक भगवान, तपस्या जो मालिक भगवान, सभिनी देवताओं जो मालिक भगवान। अहिड़ो श्री कृष्ण भगवान चए थो तूं मुंहिंजो आहे मां तुंहिंजो आहे, तो उन सां ई प्रेम कंदा आहिनि। सब कुछ श्री कृष्ण रूप समझंदा आहिनि। ये जानंदा आहिनि त माण्हू अंत समय की केवल भगवान जी याद हुजे, प्रभु जो सिमरन हुजे, अंत समय जेके भगवान जी याद अची वेंदी आहे त भगवान चवंदा उहे मूंखे ई प्राप्त थींदा आहिनि। हिते श्री भगवत गीता श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 7 अध्याय ज्ञान विज्ञान योग नाले संपूर्ण थियो। बोलो वृंदावन बिहारी भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज की। अगते तां ॿुधंदव श्रीमद भगवत गीता जे 7 अध्याय जो